बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम अज़मत रमज़ान में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन ही रमज़ान जो भलारो महीनो हली रहियो आहे, बरकतुनि जो महीनो ऐं अज़मत वारो महीनो। हिन महीने में असां रोज़ा रखूं था ऐं उहो साबित कयूं था त असां बुख ते कीअं असां रही सघूं था ऐं पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं ऐं अलाह साईं असांखे इंसान करे पैदा कयो आहे। जीअं जानवर आहिनि, कीड़ा मकोड़ा, हैवान आहिनि ऐं उन्हनि ते अहिड़ी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे नथियूं लागू थियनि। असां इंसान आहियूं ऐं असां इंसाननि खे ई असांजो अलाह साईं असांखे रोज़ा रखी जेके असां बुख ते रहूं था असांखे आज़माए थो ऐं इहे आज़माइश आहे असांजी, त असां हुननि जी आज़माइशुनि ते केतिरो पूरो लहूं था। जीअं त नाज़रीन, मां हींअर मेराण TV स्टूडियो में वेठी आहियां ऐं उतां ई अज़मत रमज़ान प्रोग्राम करे रही आहियां। असां हिते सभु जेके कमु कयूं था असां घर जे भातियुनि वांगुरु आहियूं। कॾहिं कंहिंजो जेको आहे केरु थो पियो ॿारु खणी वठे, कॾहिं कंहिंजो केरु ॿारु खणी थो वठे। जीअं असां घर जा भाती हूंदा आहियूं न, त कॾहिं हिकिड़ो न हूंदो आहे त उनजो कमु ॿियो करे वठंदो आहे ऐं हिते बि बिल्कुलु ईअं ई आहे। जीअं त नाज़रीन, हिन रमज़ान जे भलारे महीने में ऐं मुबारक महीने में जेको रहमतुनि जो महीनो आहे ऐं हिन महीने में उहे जेके शैतान कुवतूं हूंदियूं आहिनि, ताक़तूं हूंदियूं आहिनि, उनखे अलाह साईं उन्हनि खे क़ैद करे छॾींदो आहे ऐं असां इंसाननि खे घुरिजे त असां हिन महीने में भलाईअ जा कमु कयूं ऐं असां रुॻो हिन महीने में भलाईअ जा कम न कयूं, पर असां ॿियनि महीननि में ई सबक़ु वठूं त असां चङाई जा कमु कयूं, कंहिंजी दिलि न ॾुखायूं ऐं माफ़ी ऐं दरगुज़र कयूं ऐं पाण में ॿधी इतिहाद कयूं। जीअं त नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में जेके महिमान आहिनि मां उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदसि। असांजे प्रोग्राम अज़मत रमज़ान में जेको असांजो पहिरियों महिमान आहे उहो आहे इमरान जलबाणी, जेको आलमे दीन आहिनि। ऐं ॿियो जेको असांजो महिमान आहे हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा सोलंगी ऐं हू सीता सां तालुक़ रखनि था ऐं पाण नात ख़्वां आहिनि। ऐं जेकी टीं असांजी महिमान आहे उहा आहे फलक इमरान, पाण नात ख़्वां आहे। ऐं चौथी महिमान आहे माहीन इमरान ऐं अदी पाण नात ख़्वां आहे। मां इन्हनि तव्हां सभिनी महिमाननि खे सलाम चवंदसि ऐं रमज़ान जे बरकत महीने में मां तव्हांखे इहो ई चवंदसि त तव्हां जेके महिमान आहियो उन ते असां ॻाल्हि ॿोल कयूं, नातूं असां ॿुधूं। ऐं हीअ त सर ही ॿियो अशरो आहे जेको रमज़ान जो हली रहियो आहे ऐं तव्हां उन जे हवाले सां छा चवंदो इमरान जलबाणी साहब? अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद। सभ खां पहिरियां मां तहे दिलि सां मशकूर ममनून आहियां अवां जो, अवां जी टीम जो ऐं सभु सामाईन नाज़रीन खे सलाम अर्ज़ु कयां थो। असल में अल्लाह ताला साल में इन इद्दत शहूर इंदल्लाहि इस्ना अशर शहरन, अल्लाह ताला साल में 12 महीना ठाहिया। उन्हनि में मुक़दस सभिनी मां हुरमत वारो महीनो रमज़ान आहे। उन जो पहिरियों अशरो असां रहमत जो सम्झूं था, जेको हदीस में अचे थो रहमत जो आहे। ॿियों अशरो मग़फ़िरत जो आहे जेको अॼु शुरू थी रहियो आहे। ऐं टियों जहन्नम खां खलासी जो आहे, जहन्नम खां नजात जो आहे। त हिन महीने जूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि जेके तव्हां पाण इंट्रोडक्शन में ॿुधायो त हिन में शयातीन क़ैद थी था वञनि ऐं जन्नत जा दरवाज़ा खुली था वञनि, जहन्नम खां मुस्लमान खे खलासी थो ॾिए। ऐं हिन रमज़ान जे महीने में रमज़ जो मतिलबु आहे साड़नि। अलाह ताला मुस्लमान जा ख़ुसूसी गुनाह साड़े थो छॾे। त हीउ बाबरकत महीनो आहे ऐं हिन में इबादत अलाह ताला 70 गुना वधी करे छॾींदो आहे। मिसाल आहे त असां नमाज़ फ़र्ज़ु पढ़ूं था त अलाह ताला उनखे 70 नमाज़ फ़र्ज़ जे बराबरि, ऐं जेकॾहिं असां नफ़िल पढ़ूं था त उनखे फ़र्ज़ जे बराबरि। त अलाह ताला जेको हिन महीने जी फज़ीलत रखी आहे उन में अक्सर जेके बि साहिब सरवत माण्हू आहिनि उहे ज़कात ख़ैरात बि हिन महीने में कढंदा आहिनि जो हुनजो अजर वधी वेंदो आहे। त हीउ बाबरकत महीनो आहे। अलाह ताला जा असां ते अहसान आहिनि त असांखे हीउ महीनो अलाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रजब अलाह जो महीनो आहे ऐं शौबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। त हीउ असां उम्मत जे मथां ख़ुसूसी इनाम आहे, हिकिड़ो पैकेज आहे त जंहिंखे असां वधि में वधि इबादतूं कयूं, घणे में घणे क़ुर जी तिलावत कयूं
हिन रमज़ान जे महीने में हिकिड़ी लैलतुल क़दर राति आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे। त उन जी इबादत, उन जी तलाश आहे। त हर ॾींहं जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे, हर राति जी हिन में हिकिड़ी ख़ुशूसियत आहे। त हिन में सभु आसमानी किताब अलाह ताला नाज़िल फ़रमाया हिन रमज़ान जे जेके पहिरियां किताब नाज़िल थिया या सहीफ़ा नाज़िल थिया उहे रमज़ान जे महीने में नाज़िल थिया। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते अलाह ताला क़ुरान पाक खे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़दर, त अलाह ताला मुख़्तलिफ़ रिवायतूं लिखनि था उलमाए कराम त 21 रमज़ान या 27 रमज़ान। बहरहाल त अलाह ताला क़ुरान पाक खे हिन महीने में बाबरकत महीने में नाज़िल फ़रमायो। त हिन महीने जूं बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि। बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं जीअं त तव्हां चयो त लैलतुल क़दर जी जेका राति अचे थी उन जे हवाले सां बि, ऐं जेको हीउ रमज़ान जो ॿियो अशरो हली रहियो आहे, हा ॿियो अशरो, त हा उन जूं तव्हां इहो कुझु ॿुधायो असांखे इबादतूं। असल में ही आहे मग़फ़रत जो, अलाह ताला इंसान जा गुनाह माफ़ फ़रमाए थो। अलाह ताला हदीस कुदसिया में फ़रमाए थो त अलाह ताला बंदे जे तौबनि जो इंतज़ारु कंदो आहे एसि ताईं मालम युग़रग़िर, जेसि ताईं हुनजो जेको साह उखड़िजी नथो वञे एसि ताईं हुनजी तौबनि जो इंतज़ारु करे थो। त हीअ आहे जेको अशरो आहे उहो आहे इस्तिग़फ़ार जो आहे, तौबनि जो आहे। मां हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो कोट कयां। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जो हिकिड़ो किस्सो आहे त उन हिकिड़े ॿार पंहिंजे वालिद खां पुछियो त बाबा जंगल में वञी रहिया त उहो कुझु काठियूं करे रहियो, त उहो पुछणु लॻो त हिन चूंटी खां वॾी का मख़लूक आहे? त हुनजे पीउ चयो इन खां वॾी मख़लूक आहे, इन खां वॾा पौधा आहिनि। हुन चयो हिन पौधे खां वॾी का मख़लूक आहे? हुन चयो हिन पौधे खां वॾा वण आहिनि। वण खां वॾी का मख़लूक आहे? त वण खां वॾा जेको पहाड़ आहिनि। पहाड़ खां का वॾी मख़लूक? हुन चयो पहाड़ खां वॾा आसमान आहिनि। त हुन चयो आसमान खां वॾी का मख़लूक आहे? त हुन चयो त आसमान खां वॾी मख़लूक तुंहिंजे वधीक जेका शइ आहे उहे तुंहिंजे पीउ जा गुनाह आहिनि। चयो उन गुनाह खां वॾी का शइ आहे? हुन चयो तुंहिंजे रब जी मग़फ़रत आहे जेके उन गुनाह खां बि वधीक आहे। त मूसा अलैहिस्सलाम अलाह ताला सां जॾहिं कलाम कयो त उहो पुछणु लॻो त या अल्लाह मुंहिंजी बनी इसराइल में अहिड़ो को माण्हू आहे जेको सभिनी मां वॾो गुनहगार हुजे, जंहिं को नेकी जो कमु न कयो? त अलाह ताला फ़रमायो त इहो जेको शख़्स जेको सुवाल इहो पंहिंजे पुट सां वञी रहियो आहे इहो वॾो गुनहगार आहे। त जॾहिं वरी मूसा अलैहिस्सलाम सवाल कयो या अल्लाह को नेक माण्हू तव्हांजो हिन बनी इसराइल में? त जॾहिं अलाह ताला फ़रमायो इन ई रस्ते ते वापसि जेको शख़्स ईंदो उहो नेक हूंदो, त उहो ई शख़्स आयो। त उहो ई शख़्स, त हुन पुछियो या अल्लाह हीउ त उहो ई आहे जेको गुनाहगार हो। त अलाह ताला फ़रमायो मूसा अलैहिस्सलाम खे हिन कलाम अहिड़ो कयो, हिन ॻाल्हि अहिड़ी कई जो मूंखे मख़लूक मां सभिनी खां बहितरीनु लॻो। त हिन उहो जेको जुमिलो चयो त तुंहिंजे पीउ जे गुनाहनि खां वॾी जेका शइ आहे उहा अलाह जी मग़फ़रत आहे। त हीअ मग़फ़रत जो महीनो आहे ऐं अलाह ताला बाने खे ॾिसो बख़्शिश जा बहाना थो ॻोल्हे। इंसान पाण माइल थिए, अलाह ताला त माफ़ु करण जे लाइ इंतज़ारु करे थो। त अलाह ताला चाहे थो मुंहिंजो बानो जेको मूं वटि कामयाबु थी अचे। अलाह न चाहींदो त मुंहिंजो बानो को नाकाम थी मुड़ पहुचे। मुंहिंजो बानो मुंहिंजो बानी जेके बि आहिनि उहे कामयाबु बख़्शिश जी ही ॾींहं आहिनि। हिन में मग़फ़रत जो जेके अशरो आहे हिन में घणी असां इस्तिग़फ़ार कयूं, इस्तिग़फ़ार जी ॿियो अशरो पियो हले, इस्तिग़फ़ार कयूं ऐं तिलावत कयूं, अलाह ताला खां अलाह खे राज़ी कयूं। त हीउ अलाह खे राज़ी करण जो जेको अशरो आहे अलाह खां अलाह जी रज़ामंदी जो महीनो आहे। जी सही, बिल्कुलु सुहिणी ॻाल्हि। इमरान जलवाणी साहिबु, मां तव्हांखां पुछंदसि त हीउ जेको ईरान ऐं इसराइल जो जेको हीउ हली रही आहे जंग ऐं सैयद ख़ामनाई शहीद थियो आहे, इन जे तव्हां हवाले सां छा चवंदव? इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं असांखे दिलि ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। ऐं सैयद ख़ामनाई खे भलारो महीनो रमज़ान जो शहादत आहे मुस्लमाननि जो, त ईमान आहे त असांजी जेका आहे सा शहादत जेका आहे सा वॾी कामयाबी आहे। हुन पंहिंजा हुनजा आख़िरी अल्फाज़ आहे ख़ामनाई जा त जेकॾहिं मां शहीद थी वञा त रोइजो न। त हू सुरखरू थी अलाह वटि पेश थियो ऐं हुन जेको आहे सो शहादत आहे ऐं कामयाबी माणींदो।
बाक़ी जेको ॾाढ करे थो, जबर करे थो, ज़ुल्म करे थो, ज़्यादती करे थो, उहो हमेशह जे लाइ न आहे हूंदो। बिल्कुलु। ऐं तेरी न्याणियूं बि कुझु जेके जिते बमबारी थी आहे, मरी वयूं, उहे शहीद आहिनि, शहीद थियूं आहिनि जेके स्कूल में। जी जी जी, उहे शहीद आहिनि, बेगुनाह मारी वयूं। जी जी बिल्कुलु। ऐं असांजो क़ुर त ईअं फरमाए थो त हिकु बेगुनाह जो क़तल सॼी इंसानियत जो क़तल आहे। त हीअ बेगुनाह जानूं जेके वयूं आहिनि बिल्कुलु इहे शहादत जे आला दर्जे ते आहिनि। अलाह ताला उनखे जन्नत फ़िरदौस जा आला दर्जा नसीब कंदो। ऐं असां उन्हनि जे ग़म में ॾुख में शरीक हाल आहियूं। असां दुआ गोयूं, असांजा मुस्लमान भाइर आहिनि। अल मोमिनो अखुल मोमिने, मोमिन मोमिन जो भाउ आहे। हीअ असांजा सभु मुस्लमान भाइर आहिनि। असांखे उन्हनि जे लाइ उहो ई ॾुखु आहे जेको उन्हनि खे उहो ॾुखु महसूसु थी रहियो हूंदो। ऐं असां उनजे लाइ दुआ गुआयूं ऐं इंशा अल्लाह ताला सबर वारे सां अलाह ताला आहे। अलाह ताला बारहा क़ुर पाक मां फरमायो, इन अल्लाह मां असाबिरीन वस्तईनो बिस्सब्र वसला, अलाह खां मदद घुरो निमाज़ जे ज़रिए, सबर जे ज़रिए। त सबर आहे। ऐं बिल्कुलु ईअं तारीख़ में कई वाक़िया थिया, कई जंगूं विढ़ियूं वयूं, पर उहो हिकिड़ी तारीख़ हमेशह मज़लूम खे हिस्ट्री में लिखियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां पढ़ंदो त इमाम हुसैन जी जेका शख़्सियत आहे ऐं हुसैनियत जेको फ़लसफ़ो आहे उहो अॼु ताईं ज़िंदा आहे। ऐं उनखे मञण वारा किरोड़े आहिनि, अरबे आहिनि, जानसार किरोड़े आहिनि, अरबे आहिनि। ऐं सर तव्हां ज़ुल्म जे ख़िलाफ़ छा ॻाल्हाईंदो त असांजे नबी साईं फरमायो त अफ़ज़लुल जिहाद कलिमतु हक़िन इंद सुल्तानिन जाइरिन, वॾी में वॾो जिहाद त इहो आहे तव्हां ज़ालिम ऐं जाबिर बादशाह जे अॻियां सच ॻाल्हायो। त मुंहिंजो बि ज़ाती ख़्यालु आहे ऐं बिल्कुलु हक़ आहे त इहो फ़लसफ़ो इमाम ख़ोमनाई जो इहो ई हो त असां हक़ ते बीठा आहियूं, सच ते बीठा आहियूं ऐं इन हक़ ई सच जे करे पंहिंजी जान खे क़ुर्बान कयो ऐं ॾाढे ई जबर जे अॻियां बिल्कुलु हीणा न थिया ऐं उन पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कई। इहो असांजे लाइ सबक़ु आहे, उन में असांखे पिराइणु खपे त केतिरो बि ताक़तवर, केतिरो बि ॾाढ करे, पर जेको अलाह जी जेका मदद आहे, नुसरत आहे, उहा हक़ वारे सां गॾु आहे ऐं हुनखे असां सभु यादि कंदासीं। ऐं हिस्ट्री गुज़रण में देरि न आहे थींदी, कुझु अरसे खां पोइ हिन खे सुठे अल्फाज़ में यादि कयो वेंदो ऐं ॿियनि खे बुरे अल्फाज़ में यादि कयो वेंदो। बिल्कुलु सही, मरी त सभु को वेंदो आहे, पर अहिड़ो मौत जेको जिते शहादत जो रुतबो मिले। ऐं रमज़ान जो महीनो मिलियो, हुनजे लाइ मुंहिंजे ख़्याल में हज़ारे माण्हू तेहरान स्क्वायर ते हींअर निकितल आहिनि, लखे किरोड़े माण्हू दुनिया में एहतिजाज कनि था। इहा मोहबत जी जेका न इज़हार मोहबत आहे, त हुन सां यकजहती जो इज़हार आहे। त एतिरा माण्हू शायदि पहिरियां न निकिरनि, पर हुन एतिरो वॾो अमल कयो जंहिंजे करे करोड़े माण्हू हींअर बि हुनजे लाइ आवाज़ बुलंद कनि पिया। आमी बि ॻाल्हायो पिया, मां बि ॻाल्हायां पियो, कई दुनिया में मीडिया चैनल्स ॻाल्हाइनि पिया। सही सही, बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं ॿियो त जीअं ई इमाम सैयद इमाम ख़ामनेई हो, उन हिकिड़ी कुवतुनि सां जेको मुक़ाबिलो कयो अमरीका ऐं जेको इज़राइल हो, उन सां बि हुनजो हूंदो त हू जेको गज़ा ते पियो ज़ुल्म ढाए, उन ते बि हू इमाम ख़ामनेई हुन सां हुनजे पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु हमेशह ॻाल्हायो। ऐं हाणे बि जॾहिं एटम बम जे हू ख़िलाफ़ु हो, पर हू मिज़ाइलनि जे हक़ में हो त मिज़ाइल भली ठहनि। ऐं इन ई हवाले सां जेको अमरीका ऐं इज़राइल हुन सां जेका जंग जोटी, पर हुन हथियार फिटा न कया ऐं इन्हनि वॾियुनि ताक़तुनि सां हुन मुक़ाबले में बीठो। ऐं वॾी ॻाल्हि आहे ॿियो त हुन शहादत जो रुतबो पातो आहे ऐं हिकिड़ो रमज़ान जे हिन बाबरकत महीने में। बिल्कुलु हा, त इन ते त असांखे बि इलाही जेको अवाम आहे जेका रोडनि ते निकिरी आई आहे, इलाही ॾुख आहे। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां था वञूं नंढड़ी साई ते। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम अज़मत रमज़ान में जंहिं असां सां ताउन कयो आहे उहो आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबि सिंध जे सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। जीअं त नाज़रीन असां हलूं था वरी पंहिंजे महिमाननि ॾे ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान आहे इन में इलाही बहितरीनु अॼु महिमान आहिनि ऐं असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं।
जीअं त हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब सीताई, तव्हां असांखे छा था ॿुधायो इन रमज़ान जे जेको बरकत महीनो आहे उन जी नात जेका आहे रसूल जी जी बिस्मिल्लाह जी माइक खणो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा। निगाहे करम रख जान, भलारा भरम रख जान। मदीने वारा हबीब प्यारा। खुल्क अज़ीमतों जो इखलाक आलिया, तुझे दर ते आयो जेको खता माफ़ साईं। खुल्क अज़ीमतों जो इखलाक आलिया, तुझे दर तां साइल सोहणा वरियो कोन खालिया। सखावत तुझी आ, शफ़ात तुझी आ, सखावत तुझी आ, शफ़ात तुझी आ। निगाहे करम रख जान, भलारा भरम रख जान। मदीने वारा हबीब प्यारा। वलो अन्नहुम में बैठो हुक्म साफ़ साईं, तुझे दर ते आयो जेको खता माफ़ साईं। वलो अन्नहुम में बैठो हुक्म साफ़ साईं, तुझे दर ते आयो जेको खता माफ़ साईं। खुदा हे ॾींदो तूं आहीं वंडींदो, खुदा हे ॾींदो तूं आहीं वंडींदो। निगाहे करम रख जान, भलारा भरम रख जान। मदीने वारा हबीब प्यारा। किरोड़े दुरूद ते किरोड़े सलाम आहिनि, अक़ीदत दब सां पढ़ंदा अव्हां जा ग़ुलाम आहिनि। किरोड़े दुरूद ते किरोड़े सलाम आहिनि, अक़ीदत दब सां पढ़ंदा अव्हां
जा ग़ुलाम आहिनि ॿुधी थो पाण बाजारा सुवालुनि जा सॾ सारा ॿुधी थो पाण बाजारा सुवालुनि जा सॾ सारा निगाहे करम रखजा भलारा भरम रखजा मदीने वारा हबीब प्यारा गुलामन संदे गुलामे ॾाहिरे पियो ॾींदो थाणायो तॾहिं इदरीस ईंदो गुलामन संदे गुलामे ॾाहिरे पियो ॾींदो थाणायो तॾहिं इदरीस ईंदो हीअ तुंहिंजी महिरबानी मुझे जिया जा जानिया निगाहे करम रखजा भलारा भरम रखजा मदीने वारा हबीब प्यारा मदीने वारा हबीब प्यारा इलाही बहितरीनु ॿुधायो तव्हां जीअं त हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा साहब इमरान जलबाणी साहब तव्हां ॿुधायो त हिन रमज़ान बाबरकत जेको महीनो आहे इन जूं कुझु जेके आहिनि बरकतूं असांजे नाज़रीन जेके ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे ॿुधायो आउं अर्ज़ु कयो त रमज़ान जे बाबरकत महीने में माण्हू ख़ैर सदक़ात ऐं ज़कात कढनि था उन्हनि जी हिकिड़ी वॾी फ़ज़ीलत आहे ऐं जॾहिं अलाह ताला ज़मीन खे विछायो जी जी त ज़मीन लुॾणु लॻी त अलाह ताला तहरकतिल अर्ज़ त अलाह ताला उनजे मथां पहाड़ खे रखियो त ज़मीन लुॾणु बंदि थी वई त फ़रिश्तनि ताजुब में अर्ज़ु कई बारी ताला त हिन पहाड़नि खां का वॾी ताक़तवर शइ आहे जेके तव्हां पैदा कयो आहे त अलाह ताला फरमायो बिल्कुलु हिन पहाड़नि खां वधीक ताक़तवर शइ जेको आहे लोह आहे अल हदीद आहे त हुन चयो लोह खां वधीक का ताक़तवर शइ हुननि अर्ज़ु कयो त अलाह ताला फरमायो बाह जेका लोह खे बि ॻारे छॾींदी आहे चयो बाह खां वधीक का शइ त अलाह ताला फरमायो त उन खां वधीक ताक़तवर मुंहिंजो पाणी आहे जेके मूं पैदा कयो आहे अलाह जी मख़लूक आहे मुंहिंजो पाणी खां वधीक का ताक़तवर मख़लूक जेका तव्हां पैदा कई त अलाह फरमायो मुंहिंजी हवा आहे उहा हवा जेका आहे पाणी जे मौजुनि खे लहरनि खे काॾे करे छॾींदी आहे त फ़रिश्तनि अर्ज़ु कयो बारी ताला उन हवा खां वधीक का ताक़तवर शइ त अलाह ताला फरमायो त मुस्लमान मोमिन मर्द औरत जो उहो सदको जेको साॼे हथ सां ॾिए ऐं खाॿे हथ खे ख़बर न पवे उहो वधीक ताक़तवर आहे त हिन में महीने में हिन जूं बरकतूं आहिनि त क़यामत जे ॾींहुं अलाह ताला अर्श जे साए जे हेठां 7 अहिड़ा ख़ुशनसीब हूंदा जंहिंखे ॿियो को सायो न हूंदो सवाइ उन साए जे उन में हिकिड़ो उहो शख़्स बि हूंदो जेको पंहिंजे साॼे हथ सां ख़ैरु कंदो हूंदो ऐं खाॿे खे ख़बर न हूंदी माना हू राज़दारी में त हीअ जेके बाबरकत महीना आहिनि बाबरकत ॾींहं आहिनि हिन में माण्हू ताईं ख़ैर सां राशन पहुचायो था तव्हां जेको बि कयो था त उहो जेकॾहिं तव्हां ख़ैर जो कमु लिक में कयो था त उहो वधीक पर अॼुकल्ह जो दौरु उहो आहे जो माण्हुनि जी फितरत में कंजूसी अची वई आहे त ज़ाहिर कजे ताकी ॿियनि खे बि इहो रग़बत पैदा थिए ऐं ग़रीब मिसकिननि जी नादारनि जो ख़्यालु कजो हिन महीने में माण्हू मज़दूरी मिले नथी रमज़ान जे महीने में माण्हू अक्सर जेके वीचारा पोरियत हूंदा आहिनि उहे घर में महसूरु हूंदा आहिनि त उन्हनि जो ख़्यालु कयो वञे त
त जेके बि अलाह ताला जंहिंजे मथां ज़कात फ़र्ज़ु कई आहे त ख़ैरात आहे ऐं जेको असां ईद फितर जी आहे फितरानो आहे जेको पंहिंजे हस्ब तौफ़ीक़ आहे उहो माण्हुनि ते ख़र्चु कयो वञे। ऐं हिन महीने में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको तव्हां पहिरियां ॻाल्हि कई त मग़फ़िरत जी ॻाल्हि, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मस्जिद में तशरीफ़ फरमा थिया ऐं मिंबर जे ज़ीने ते चढ़िया त पहिरियां नबी साईं फरमायो आमीन, ॿिए ते फरमायो आमीन, टे ते फरमायो आमीन। साहबा वॾे ताजुब सां पुछियो या रसूल अल्लाह त हीअं असां तव्हांखे पहिरियां कंदे त न ॾिठो आहे, तव्हां जॾहिं मिंबर ते चढ़ियो त नबी साईं फरमायो पाण पहिरें ॾाके ते चढ़ियुसि त फ़रिश्ते जिब्रील चयो हलाक थिए उहो शख़्स जंहिंखे रमज़ान जो महीनो मिले ऐं हू पंहिंजी मग़फ़िरत न कराए। त जिब्रील चयो आमीन त आऊं बि चयो आमीन। ॿिए ॾाके ते आऊं चढ़ियुसि त जिब्रील चयो हलाक थिए उहो शख़्स जंहिं ते तव्हांजो नालो पेश थिए यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं तव्हां ते दुरूद ऐं सलाम न पढ़े। त जिब्रील चयो आमीन त आऊं बि चयो आमीन। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त टियों ॾाको जॾहिं मां चढ़ियुसि, टें ज़ीने ते चढ़ियुसि त जिब्रील चयो त हलाक थिए उहो शख़्स जंहिंजी वालदा या वालिद या ॿिन्ही मां को या ॿई ज़िंदा हुजनि ऐं हू पंहिंजी उन जी ख़िदमत करे नजात न वठनि हिन महीने में, त उन ते जिब्रील चयो आमीन त आऊं बि चयो आमीन। त मां हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए हिकिड़ो नौजवाननि खे ख़ुशूसी इहो पैगाम ॾींदुसि त हिन महीने में बिलख़ुसूस पंहिंजे वालदेन जी छा आहे ख़िदमत कयो, उन्हनि जी दुआऊं खटो। वालदेन जी दुआ तव्हांखे उते पहुचाईंदी जिथे तव्हांजूं निमाज़ूं, तव्हांजा रोज़ा, तव्हांजा हज उमरा न पहुचाईंदा, जिथे तव्हांजे वालदेन जूं दुआऊं तव्हांखे पहुचाईंदियूं। त हिन महीने में ख़ुशूसी पंहिंजे वालदेन जूं दुआऊं वठो, पंहिंजे माउ पीउ जी जेकॾहिं ज़िंदा आहिनि उन्हनि जी ख़िदमत कयो, जेकॾहिं ज़िंदा न आहिनि त उनजे लाइ रोज़ाना क़ुर पढ़ो, उन्हनि जी क़बर ते कुलख्वानी कयो, उन्हनि जी दुआ कयो ताकी अलाह ताला हुनजा दर्जा बुलंद करे। त अलाह ताला त ॿुधे थो, अलाह मौजूदु आहे ऐं उहो तव्हांजो कलाम पहुचे थो। त हिन महीने में जेको हीउ अशरो आहे खुलासी ऐं हिन जो मग़फ़िरत जो आहे, त इन जे लाइ जी जी बिल्कुलु मां हिन ख़ुशूसी इहो पैगाम ॾींदुसि त असां पंहिंजे वालदेन जी वधि में वधि ख़िदमत कयूं। जी जी हा, त तव्हां मौलाना साहिबु बिल्कुलु सही चयो, जेके औलाद वालदेन जी ख़िदमत कनि था, उन्हनि जी ॿुधनि था, उन्हनि खे अलाह साईं फ़र्श खां वठी अर्श ते पहुचाए थो ऐं उहे औलाद जहिड़ो बादशाही जहिड़ो उहिदे ते था हलिया वञनि जेको पंहिंजे वालदेन जी ॿुधनि था पिया। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान आहे, इन में असांजूं ॿ नंढड़ियूं जेके महिमान आहिनि ऐं नातख़्वां आहिनि, फलक इमरान ऐं माहिन इमरान, असां हलूं था उन्हनि खां नात ॿुधूं था। जी अदी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। देखने को या मोहम्मद, देखने को या मोहम्मद, यूं तो क्या देखा नहीं, देखने को या मोहम्मद, यूं तो क्या देखा नहीं, हाँ मगर महबूब कोई, हाँ मगर महबूब कोई आप सा देखा नहीं। एक से एक बढ़ कर हंसी देखे मगर या मुस्तफ़ा, एक से एक बढ़ कर हंसी
देखे मगर या मुस्तफ़ा, तुमसे बढ़कर हुस्न वाला, तुमसे बढ़कर हुस्न वाला दूसरा देखा नहीं देखने को या मोहम्मद, यूं तो क्या देखा नहीं। मीम का पर्दा हटा कर वो निगाहे शौक से, मीम का पर्दा हटा कर वो निगाहे शौक से मुस्तफ़ा को देख ले, मुस्तफ़ा को देख ले, जिसने खुदा देखा नहीं देखने को या मोहम्मद, यूं तो क्या देखा नहीं। मैं तो कर सकता नहीं जन्नत की बातें शौक से, मैं तो कर सकता नहीं जन्नत की बातें शौक से, वो करे जिसने दया रे, वो करे जिसने दया रे, मुस्तफ़ा देखा नहीं देखने को या मोहम्मद, यूं तो क्या देखा नहीं। हाँ मगर महबूब कोई आप सा देखा नहीं। सुभान अल्लाह। जी त नाज़रीन, असां सां जंहिं प्रोजेक्ट अज़मत रमज़ान प्रोग्राम सां ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवा पूरो नथो थिए। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, गॾु रहिजो असां तव्हांजी नंढड़ी साई ते। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो ही रमज़ान शरीफ़ जो भलारे महीने जो प्रोग्राम अज़मत रमज़ान। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम अज़मत रमज़ान सां जंहिं ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवा पूरो नथो थिए। जीअं त नाज़रीन ही रमज़ान जो ॿियो अशरो हली रहियो आहे ऐं ही भलारो में महीनो आहे। हिन रमज़ान जेको रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे इन में माण्हू जेको गुनाह करण खां या अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां परे रहंदा आहिनि। इन करे जो हिन महीने में मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधाए चुकी आहियां त हिन महीने में शैतान जेके कुवतूं आहिनि शैतान खे अलाह साईं बंदि रखे थो ऐं माण्हू कोशिशि कंदा आहिनि त गुनाह न कयूं, अहिड़ा कम कयूं जेके चङाई जा कम हुजनि, जेके असां ॿियनि महीननि में नथा करे सघूं त असां हिन महीने में कयूं। ऐं मां इहो चवंदसि त असांजा जेके ॿिया महीना आहिनि असांजे जेका माण्हू आहिनि अवाम आहे उन्हनि खे अलाह साईं ताक़त ॾिए त ॿियनि महीननि में बि हू ईअं ई कनि ऐं ईअं ई भलाई जा कम कनि ऐं ईअं ई चङायूं कंदा रहनि। जीअं त नाज़रीन हिन प्रोग्राम जेको असांजो अज़मत रमज़ान प्रोग्राम इन में जेके महिमान असां सां गॾु आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। वरी मां पंहिंजे महिमान जे तरफ़ वेंदसि उन्हनि सां ॻाल्हि कंदसि हिन अज़मत रमज़ान प्रोग्राम जे हवाले सां।
इमरान जलबाणी साहब वरी मां तव्हां ॾे ईंदसि ऐं अज़मत रमज़ान जेको प्रोग्राम हली रहियो आहे इन जे हवाले सां ई ॻाल्हि कंदसि त असांखे ॿुधायो त जेको बाबरकत महीनो आहे इन में जेको ख़ुदा ताला आहे इहे कहिड़ी कुवतूं आहिनि जिन खे उन्हनि खे माना क़ैद करे छॾे थो, जेके हू माण्हू गुनाह करण ते जेके हुननि खे उकसाइनि थियूं पई ऐं पोइ माण्हू हिन महीने में उहे नथा कनि गुनाह ऐं हू रोज़ो रखनि था, इबादत कनि था, कंहिंजी दिलि नथा ॾुखाइनि। सरकश शयातीन आहिनि जंहिंखे क़ैद कयो वेंदो आहे। इंसान जो बहरहाल नफ़्स तो सां गॾु आहे। जी जी इन आदा अदू अलकल्लज़ी बैन जंबैक, तुंहिंजो सभिनी खां वॾो दुश्मन त तुंहिंजो नफ़्स आहे। इंसान जी पंहिंजी ख़्वाहिशूं तुन सां रहनि थियूं। शैतान अगरचे क़ैद आहे। हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु जो फ़रमान आहे त इन्नमा अख़शा अलैकुम इस्नतैन, मूंखे तव्हां ते ॿिनि शयुनि जो वॾो ख़ौफ़ आहे। तूल अल अमल वत्तिबाल हवा, हिकु वॾियूं ख़्वाहिशूं वॾियूं उमीदूं ऐं ॿी ख़्वाहिश जी इत्तिबा, वॾियूं उमीदूं ॿी ख़्वाहिश जी इत्तिबा। फ़ इन तूल अल अमल युनसिल आख़िरा, जेको वॾियूं उमीदूं रखंदो आहे उहो आख़िरत विसारे छॾींदो आहे। वत्तिबा अल हवा या सुदो अनिल हक़, ऐं जेको ख़्वाहिश जो ग़ुलाम हूंदो आहे उहो हक़ ॻाल्हि खे ठुकराईंदो आहे। व इन दुनिया इर्तहलत मुदबिरतन वल आख़िरत मुक़बिलतन, दुनिया बेशक तव्हांखे पुठी ॾेखारे रही आहे ऐं आख़िरत तव्हांजे वेझी आहे। वले कुल वाहिदतिन मिनहुमा बनून, ऐं ॿिन्ही जा पुट आहिनि, के दुनिया जा आहिनि के आख़िरत जा। फ़कूनू मिन अबनाइल आख़िरा, हज़रत अली फ़रमायो त आख़िरत जा पुट थिजो। वला तकूनू मिन अबनाए दुनिया, दुनिया जा पुट न यानी दुनिया जा चाहींदड़ न थिजो। फ़ इन अलैकुमुल यौम अमलुन वला हिसाब, बेशक अॼु तव्हां वटि अमल जो ॾींहुं आहे ऐं हिसाब किताब वारो ख़ामोश आहे। व इन गदन हिसाबुन वला अमल, ऐं सुभाणे हिसाब थींदो ऐं अमल तव्हांजे लाइ वक़्तु न मिलंदो। त हीअ पहिरियों अशरो त गुज़री वियो, गफ़लत में गुज़रियो, बहितरी में गुज़रियो त ख़ुशि थियणु कजे, गफ़लत में गुज़रियो त उन ते अफ़सोस नदामत हुजे। कम अज़ कम हिन अशरे में असां जिदोजहद कयूं। ॿियो अशरो आहे, इन में असां पंहिंजी इबादत में ॾिसूं का कमी त नथी रहिजे, तिलावत में का कमी त न आहे, अलाह खां राज़ो न्याज़ थियण में, अलाह खां तौबह ताइब थियण में। हज़रत आयशा रज़ी अल्लाहु अन्हा फ़रमाए थी त अलाह जे रसूल फ़रमायो मल लज़िमल इस्तिग़फ़ार, जंहिं इस्तिग़फ़ार खे लाज़िम पकड़ियो, जअल अल्लाहु लहू मिन कुल्लि ज़ीग़िन मख़रजा, अलाह ताला हर तंगी मां उनखे आसानी ॾींदो। व मिन कुल्लि हमिन फ़रजा, हर ग़म खां उनखे नजात ॾींदो। व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, ऐं हुनखे उते रिज़्क़ पहुचाईंदो जिथां हुनजो गुमान न आहे। इस्तिग़फ़ार जी बरकत इहा आहे त तव्हांखे अलाह ताला बेशुमार रिज़्क़ नसीब फ़रमाईंदो आहे। अलाह ताला क़ौम नूह खे बि जॾहिं पैगाम फ़रमायो त इहो फ़रमायो त इस्तिग़फ़ार खे पकड़ियो, ठीकु आहे, ऐं अलाह जी तरफ़ माइल थियो। असुलु आहे इस्तिग़फ़ार, जेको हीअ आहे इस्तिग़फ़ार जो अशरो आहे, मग़फ़रत जो आहे, त हिन में अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु अलैहि हिकिड़ी मसनून दुआ आहे, आसान दुआ आहे। या अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी इंसानु पढ़ी सघे थो, जंहिंखे अरबी नथी अचे त सिर्फ़ु इहो ई चई सघे थो, या अल्लाह मां पंहिंजे गुनाहनि खां तौबा थो कयां या इस्तिग़फ़ार थो कयां। त इहे सिंधी में ॻाल्हाईंदो अलाह ताला सम्झे थो, उर्दू में ॻाल्हाईंदो। हिकिड़ी हदीस कुदसी आहे त अलाह फ़रमाए थो यब्ना आदम, ए मुंहिंजा बाना, लो अन अव्वलकुम व आख़िरकुम, तव्हां पहिरियां पोयां, व इंसकुम व जिन्नकुम, तव्हां इंसानी जिन्नात, व हयकुम व मैयतकुम, तव्हां ज़िंदा ऐं मुर्दा, व रतबकुम व याबिसकुम, तव्हां ख़ुश्क ऐं तर्द, व सगीरकुम व कबीरकुम, तव्हां नंढा ऐं वॾा, व ज़करकुम व उनसाकुम, तव्हां मर्द ऐं औरत। छा कयो कामू फ़ी सईदिन वाहिद, हिकु मैदान में गॾु थी वञो। फस अलूनी, ऐं मूंखां सवाल कयो। त कई माण्हू सुवाल कंदा अॻियां पोयां, हाणे हींअर बि 8 अरब आबादी आहे दुनिया में, त सभु माण्हू गॾु थी वञनि, जेके मरी विया उहे ज़िंदा थी वञनि, सभु गॾु थी वञनि ऐं सभु पंहिंजी पंहिंजी ज़ुबान में सुवाल कनि त अलाह ताला फ़रमाए यसमउ ज़जीजहुम, तव्हां सभिनी जो गोड़ मां ॿुधंदुसि। बिख़्तिलाफ़ लुगातिहिम व लहजातिहिम, तव्हांजी ज़ुबानूं बि सम्झंदुसि, तव्हांजे लहजनि खे बि सम्झंदुसि। ला युश्गिलहु समउन अन समइन, तव्हां सभिनी जो हिकु वक़्त में ॻाल्हाइणु मूंखे कंहिंजी आवाज़ खां रोके नथो, त तव्हां जे अॻियां असां चारई ॻाल्हायूं तव्हां मुंझी पवंदो। पर अलाह फ़रमाए थो तव्हां सभु ॻाल्हायो त मूंखे ईअं का परेशानी न थींदी।
वला युशगिल हो समुन अन समिन वला युल ही कोल उन्हनि कोल, मां कंहिंजे कोल खां गाफ़िल न थींदुसि। सही। ऐं अलाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां सभु घुरो ऐं मां सभिनी जो चाह हो जेका हुनजी ख़्वाहिश आहे हुनजी अता कयां त मूं वटि केतिरो आहे जो मां अता कयां। अलाह ताला फरमाए थो वला यमनो फज़लन अन फज़लिन आतई त कुल वाहिदिन मसअलत मा नक़स ज़ालिक मिम्मा इंदी कमा यनकुसुल मिख्यत इज़ा उदखिलल बहर, तव्हां सभिनी जी ख़्वाहिशुनि जे मुताबिक़ मां सभिनी खे अता कयां त मुंहिंजे ख़ज़ाने में एतिरी कमी नथी अचे। गोया जेतिरी कमी समुंड में तव्हां सुई विझंदा आहियो उनजी नोक खे जेको पाणी जो कतिरो लॻंदो आहे त ओतिरो पाणी जो कतिरो इहा समुंड में कमी त अचे थी, पर मुंहिंजे ख़ज़ाने में इहे नोक जे कतिरे जे बराबरि कमी नथी। त अलाह जे ख़ज़ाना अलाह महदूद आहिनि, असांजी सोच महदूद आहे। त हिन में अलाह ताला असांखे अशरो ॾिनो आहे, हिन में मग़फ़िरत जो आहे। अलाह खां इहो न सोचूं मुंहिंजा गुनाह एतिरा वॾा आहिनि, अलाह ताला जी बख़्शिश उन खां वधीक आहे। अलाह ताला फरमाए थो यब्न आदम, ऐं मुंहिंजा बाना ऐं मुंहिंजी बानी, लो बलगत ज़ुनूब काना न समा, तुंहिंजा गुनाह एतिरा थी वञनि जो मुंहिंजी आसमान जी छत खे कारो कनि। लो बलगत ज़ुनूब काना न समा सुम मस्तग़फ़रतनी, पोइ वरी तूं मूं ॾे अची त अलाह मूंखां गुनाह थी हाणे मूंखे माफ़ु कर। त हाणे माण्हू चए थो यार हाणे एतिरा गुनाह कीअं अलाह माफ़ु कंदो। अलाह ताला फरमाए थो गफ़रतु लक वला उबाली, मां सभु माफ़ु कंदुसि ऐं मूंखां पुछण वारो केरु न आहे। मूंखां केरु थोरी पुछंदो त तो छो गुनाह माफ़ु कया। अलाह आहे, अलाह त बादशाहनि जो बादशाह आहे। त हीउ अशरो आहे, हिन में इंसान खां बेशक इंसान ख़ताकार आहे, गुनाहगार आहे ऐं हुन सां नफ़्स त आहे, हुनजूं ख़्वाहिशूं त आहिनि, अगरचे शयातीन क़ैद आहिनि, पर हुन खां वरी बि गफ़लत में कमी कोताही थी वञे। कई अहिड़ा मुस्लमान असांजा ॿाहिरि हूंदा जेके रोज़ो न रखंदा हूंदा, उन्हनि जे लाइ दुआ कजे। भेणूं हुजूं त उहे रोज़ा रखनि, हिन रोज़े जी कज़ा थी नथी सघे, मतिलबु त हुअं त कज़ा आहे। नबी अलाह ताला क़ुर पाक में फरमाए थो मनकान अला सफ़रनि, जेकॾहिं को सफ़र में आहे, उन ज़माने जा सफ़र बि ॾुखिया, पर वरी बि उलमा कराम फरमाइनि था हिन दौर में बि जेकॾहिं को सफ़र में आहे ओ मरीज़ या को मरीज़ आहे, बीमार आहे, त उहो पोइ उन जी कज़ा करे। पर हज़रत अली जो रज़ी अलाह जो फरमानु आहे त रमज़ान जे रोज़े जी कज़ा सॼी ज़िंदगी बि रोज़ा रखे नथो थी सघे। हिन रोज़े खे असां थोरी गफ़लत जे करे विञायूं न, हीअ असांखे अलाह ताला मौक़ो ॾिनो आहे। ऐं हिकिड़े रोज़े रखण सां 70,000 साल जी मुसाफ़त खां परे थो थी वञे जहन्नम खां ईमान वारो। त कोशिशि कयूं रोज़ो न गुसायूं। सर तव्हांखे इंटरप्ट पिया कयूं, हिकिड़ी फ़ोन कॉल आहे वठूं। हेलो अस्सलाम वालेकुम अदा। हेलो जी जी वालेकुम सलाम अदा। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां पिया ॻाल्हायो? जी जी दादी असांजो सुवाल हिकिड़ो नज़रियो आहे त जेको रोज़ा कोन रखंदा आहिनि ऐं उन्हनि खे पोइ ॿुधायो वेंदो आहे त तव्हांजी ईदी नमाज़ नथी थिए, तव्हां रोज़ा नथा रखो त ईदी नमाज़ न आहे, छा इहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे या इन ते थोरी रोशनी विझिजो। जी जी अदा, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हांखे जवाबु ज़रूरु ॾींदासीं इन जो। तव्हां नाज़रीन असां जंहिं हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान। छा आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। जीअं त नाज़रीन असां सां जुड़ा रहिजो असां सां नंढड़ी साई ते। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी। जीअं त नाज़रीन असां हिन अज़मत रमज़ान प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियूं। जीअं त ही भलारो महीनो रमज़ान जो बरकतुनि वारो महीनो आहे ऐं जीअं त नाज़रीन मां चवंदी हलंदसि त जेके असांजा गुनाह आहिनि उहे वॾा न आहिनि, पर ख़ुदा ताला जी ज़ात वॾी आहे ऐं उहा बख़्शण वारी ज़ात आहे। असां ईअं न सम्झूं त असां गुनाह कया ऐं अलाह ताला असांखे माफ़ु न कंदो, पर असां उन जे दर पंहिंजे अलाह जे दर हिन जेको रमज़ान जो भलारो महीनो आहे उन में बख़्शिश जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि। असां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी करे सघूं पंहिंजे अलाह साईं खां। जीअं त नाज़रीन असां ही रमज़ान जे ॿिए अशरे में आहियूं ऐं मां हीअ रहियां प्रोग्राम अज़मत रमज़ान में ऐं तव्हां सां गॾु ऐं तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी।
जी त नाज़रीन जेके असांजा महिमान प्रोग्राम में गॾु आहिनि ऐं मां उन्हनि तरफ़ हलंदसि। असांजी ॿी वरी आहे नई महिमान आई आहे, उनजो नालो आहे ईशा नातखो आहे पाण। जीअं त असां हाणे नात ॿुधंदासीं। असां सां जेके नातखा गॾु आहिनि ईशा ऐं फलक इमरान ऐं माहीन इमरान असांखे नात ॿुधाईंदियूं। जीअं त अदी असांखे तव्हां नात ॿुधायो। किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कभी मेरा सफीना लिख दे। जन्नत भी गवारा है मगर मेरे लिए, ऐ कातिबे तकदीर मदीना लिख दे। ताजदारे हरम निगाहे करम, ताजदारे हरम हो निगाहे करम। हम गरीबों के दिन भी संवर जाएंगे, हामी ये बेकसा क्या कहेगा जहां, हामी ये बेकसा क्या कहेगा जहां। आपके दर से खाली अगर जाएंगे, ताजदारे हरम निगाहे करम, ताजदारे हरम। कोई अपना नहीं गम के मारे हैं हम आका, कोई अपना नहीं गम के मारे हैं हम। आपके दर पे फरियाद लाए हैं हम, आपके दर पे फरियाद लाए हैं हम। हो निगाहे करम वरना चौखट पे हम आपका नाम ले लेके मर जाएंगे। ताजदारे हरम निगाहे करम, ताजदारे हरम। क्या तुमसे कहूँ ऐ रब के कुंवर, तुम जानते हो मन की बतियाँ। दार फुरकत तो आए उम्मी लकब, काटे ना कटती अब रतियाँ। तोरी प्रीत में सुध बुध सब मिसरी, कब तक रहेगी ये बेखबरी। गाए बफकंदर दीदा नजर, कभी सुन भी तो लो हमारी बतियाँ। आपके दर से कोई न खाली गया आका, आपके दर से कोई न खाली गया। अपने दामन को भर कर सवाली गया, अपने दामन को भर कर सवाली गया। ओ हबीबे हज़ीं, ओ हबीबे हज़ीं, पर भी आका नजर वरना और आके हस्ती बिखर जाएंगे। ताजदारे हरम निगाहे करम, ताजदारे हरम। मैं कशूं आओ आओ मदीने चले, मदीने चले, मदीने चले, आओ मदीने चले, आओ मदीने चले, इसी महीने चले। दस्त सब की अजब है फिजा मदीने में, निगाहे शौक की है इंतहा मदीने में। हमें हयात ना खौफे कज़ा मदीने में, नमाज़े इश्क करेंगे अदा मदीने में। बराहे रास्त है राहे खुदा मदीने में। आओ मदीने चले, आओ मदीने चले, इसी महीने चले। दस्त साकी कौसर से पीने चले, दस्त साकी कौसर से पीने चले। याद रखो अगर, याद रखो अगर उठ गई एक नजर, जितने खाली है सब जाम भर जाएंगे।
ताजदारे हरम निगाह करम ताजदारे हरम या मुस्तफ़ा या मुजतबा इरहम लना दस्ते हमा बेचाररा दामातुई मन आसियम मन आजिज़म मन बेकसम हाल मेरा या शाफिए रोज़े जज़ा पुरसां तुई ए मुश्क बे ज़ुंबर फिशा पैके नसी में सुबह दम ए चार अगर ईसा नफस ए मून से बीमार गम ए कासिदे फुरखंदा पे तुझको उसी गुल की कसम इन्नल तैयारी है सबा यौमल इला अर्द हरम बल्लिग सलामी रोज़तन फीहा नबील मोहतरम ताजदारे हरम ताजदारे हरम ताजदारे हरम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान में असां सां जेको ॿियो महिमान गॾु आहे उहा इमरान जलवाणी पाण आलम दीन आहिनि। मां जलवाणी साहिबु तव्हां खां पुछंदसि त हीउ जेको ॿियो अशरो हली रहियो आहे इन जो छा आहिनि जेके फ़ाइदा आहिनि या इन जूं छा ख़ूबियूं आहिनि जेके रोज़ेदार आहिनि असांजा रोज़ा था रखनि। त नमाज़ थिए थी या नथी थिए त नमाज़ बिल्कुलु थी वेंदी आहे ऐं इन में चाहे रोज़ा रखे थो नथो रखे नमाज़ त थी वञे जी जी पर अलबत्ता हिन महीने में उहे बदनसीब माण्हू बि आहिनि जंहिंजी मग़फ़रत नथी थिए उहे 4 शख़्स आहिनि। हिकिड़ो उन मां उहो शख़्स आहे जेको शराब जो आदी आहे यानी हिन बाबरकत महीने में बि हू शराब खे नथो छॾे ऐं नबी साईं फरमायो त ॿियो उहो शख़्स आहे अकुन लिवालिदे जेको माउ पीउ जो नाफ़रमान आहे जेको माउ पीउ खे तकलीफ़ पहुचाए थो इहो बदनसीब शख़्स। ऐं टियों उहो शख़्स आहे जेको क़ता तालुक़ करे थो यानी कि पंहिंजे रिश्तेदारनि सां क़ता तालुक़ करे थो। ऐं चोथों उहो शख़्स आहे जेको कंहिं मुसलमान जे लाइ पंहिंजे दिलि में कीनो ऐं बुग़्ज़ रखे थो। इन्हनि 4 शख़्सनि जी बख़्शिश नथी थिए अलबत्ता हिन बाबरकत महीने में बि जंहिंमें अवां सम्झो त रोज़ाना इफ़्तार में जॾहिं असां इफ़्तारी कंदा आहियूं रोज़ो खोलींदा आहियूं त 10 लख उहे माण्हू जेके जहन्नम में आहिनि उन्हनि खे अलाह ताला जन्नत में दाख़िल फ़रमाईंदो आहे जहन्नम खां ख़ुलासी ॾींदो आहे। हिन महीने जी बाबरकत महीने जे करे अलाह ताला 10 लख शख़्सनि खे जहन्नम खां ख़ुलासी ॾेई जन्नत में मोकिलींदो आहे रोज़ाना। उन जे बावजूदि इहे 4 शख़्स नजात नथा पाइनि त मां ख़ुशूसी तव्हांजी ट्रांसमिशन जे ज़रिए इहो अर्ज़ु कंदुसि त जेको शराब जो आदी हुजे उहो तौबा ताइब थी वञे जेको माउ पीउ जो नाफ़रमान आहे उहो तौबा ताइब थी वञे पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करे उन जा पेर पकड़े। ऐं टियों उहो शख़्स जेको क़ता तालुक़ करे थो रिश्तेदारनि सां उन्हनि सां सुलह करे। ऐं चोथों जेको दिलि में कंहिंजे लाइ बुग़्ज़ ऐं कीनो रखे थो त जंहिंजो दिलि साफ़ न आहे अलाह ताला फरमाए थो त मां दुनिया में कंहिं जॻह ते समाए नथो सघां ठीकु आहे पर मां मोमिन मर्द ऐं औरत जे दिलि में समाईंदो आहियां पर जंहिंमें दिलि में बुग़्ज़ ऐं कीनो हूंदो उते अलाह त न ईंदो। त हिन दिलि में सिर्फ़ु अलाह हुजे अलाह जी यादि हुजे ऐं कंहिंसां बुग़्ज़ न हुजे कंहिंसां कीनो न हुजे कंहिंसां हसद न हुजे कंहिंसां साड़ न हुजे इहे इंसान सां इहे बीमारियूं आहिनि। हिकिड़ियूं त बीमारियूं ज़ाहिरी आहिनि मूंखे खंघि थी पए त मां दवा पींदुसि ज़ुकाम थी पए त उनजो इलाजु कराईंदुसि पर हिन जो इलाजु हिन वटि पाण वटि आहे। हाणे बुग़्ज़ आहे कीनो आहे हसद आहे साड़ आहे इहे त हिन जे अंदरि जूं बीमारियूं आहिनि
बिल्कुलु इनखे पाण खे साफ़ करणी पवंदी, इन जो डॉक्टर वटि को इलाज न आहे। सही आहे, दिलि त ख़ुदा जो घर हा, आहे। दिलि ख़ुदा जो घर आहे। मौलाना साहब असां जेको कालर उन सवाल पुछो त जेके रोज़ा नथा रखनि माण्हू, छा उन्हनि जूं दुआऊं क़बूल थियनि थियूं? आऊं त अर्ज़ु कयो त हुनजी नमाज़ थिए थी ऐं दुआऊं क़बूल अलाह करण वारो आहे। उन जे लाइ इहो ई आहे त इस्तिग़फ़ार कर। त मां त हदीस पढ़ी त केॾा बि गुनाह खणी अचे ऐं अलाह खां माफ़ी घुरे त अलाह माफ़ कंदो, अलाह खां पुछण वारो केरु न आहे। तौबा जो मतिलबु छा आहे त मां अॼु खां पोइ वरी गुनाह न कंदुसि, ईअं न आहे त मां तौबा अस्तग़फिरुल्लाह चयो वरी मां वरी गुनाह कयां। माना इहो अज़म आहे त अॼु खां पोइ अलाह मां तुंहिंजी नाफ़रमानी न कंदुसि। जेकॾहिं उहो अॼु बि इहो अज़म करे थो ऐं अॼु खां तौबा ताइब थिए थो, सुभाणे खां उहो रोज़ा रखे थो, अलाह सां राज़ो न्याज़ थिए थो, त अलाह ताला बख़्शींदो ऐं अलाह खां को पुछण वारो न आहे। इहो न आहे त गुनाह करे पोइ चए अलाह गफ़ूर रहीम आहे, गुनाह कंदो रहे अलाह गफ़ूर रहीम आहे, इहो हिकिड़ो मज़ाक़ आहे। इहो ईअं न आहे, अलाह बेशक गफ़ूर रहीम आहे, पर ईअं त न आहे तव्हां उनजी नाफ़रमानी कयो वरी तव्हां चओ गफ़ूर रहीम आहे, नाफ़रमानी कयो त पकी तौबा, पकी तौबा। पर बनी इसराइल में मींहुं न पियो पए। मूसा अलैहिस्सलाम अलाह ताला खां अर्ज़ु कयो, या अलाह बारिश असां कया थो, त अलाह ताला फरमायो, ए मूसा तुंहिंजी क़ौम में हिकिड़ा मुंहिंजो अहिड़ो नाफ़रमान आहे जंहिं 40 साल खां मुंहिंजी नाफ़रमानी कई, जेकॾहिं उहो ॿाहिरि निकिरी अचे त मां बारिश बरसाईंदसि। हिकिड़ो इंटरप्ट पई कयां, काल आई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम जी जी अदा, तव्हांजो पंहिंजो तारीफ़ करायो तव्हां ऐं छा था चवणु चाहियो? जी जी, कहिड़ो सवाल आहे तव्हांजो? जी जी, हा, तव्हां छा था सवाल करणु चाहियो, छा था पुछणु चाहियो? जी जी, जमात में नथो पुॼी सघे, पोइ छा तराबिन जे सर्द में नथो पुॼी सघे, उहो वितर जमात सां गॾु पढ़ी सघे थो या अलॻि पढ़ी सघंदो? जी 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 अदा, ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हांजे सवाल जो जवाबु तव्हांखे मिले थो। जी सर, तव्हां असांजे कॉलर खे जवाबु ॾियो। साईं मुंहिंजे ख़्याल में सुवाल कयो त जेके वितर तरावी में नथो पहुची सघे, नथो करे सघे, तरावी में नथो पहुची सघे करे। जी जी, इन जो जवाबु इहो आहे त बिल्कुलु तरावी जेकॾहिं उहो न पहुची सघे थो त जमात सां वितर पढ़णु चाहे पढ़ी सघे थो, अलहदा पढ़णु चाहे पढ़ी सघे थो, ठीकु आहे न। असल त आहे फ़र्ज़ आहे इमाम सां गॾु पढ़णो, फजर हुजे, ज़ोहर हुजे, असर हुजे, मगरिब हुजे, इशा हुजे। बाक़ी तव्हांजी इबादत नफ़ली आहे, नफ़ली आहे, तरावी बि तव्हांजी नफ़ली इबादत आहे, वितर बि जमात सां नफ़ली आहे, उहो को फ़र्ज़ु न आहे। पर वितर बतौर वितर वाजिबु आहे, ठीकु आहे। उहो तव्हां अकेले पढ़ो, अकेलो पढ़ो तॾहिं बि तव्हांजो वितर थी। पहिरीं असांजे कॉलर जेको पुछियो हो त जेके निमाज़ूं नथा पढ़ी सघनि या ईद निमाज़, मां चयो ईद निमाज़ थी वेंदी, जी जी, पर उहो हुन चयो त छा असां ईद निमाज़ न थी, रोज़ा बि नथा रखनि, तॾहिं बि ईद निमाज़ थी वेंदी। ईअं न त ईद निमाज़ बि छॾे ॾिए, सोचे मुंहिंजी रोज़ा बि कोन रखियो, हाणे निमाज़ बि कोन थो पढ़ां। कई शख़्स आहिनि ॾाढ़ी नथा रखनि, सुनत आहे, ऐं निमाज़ पढ़नि था, त उन इन मतिलबु न आहे त हुनजी ॾाढ़ी न रखंदा निमाज़ न थींदी, निमाज़ थींदी, उनजो उहो अजर उन बराबरि न आहे। त जेतिरो सुनत जे वेझो हूंदो ओतिरो अजर वधीक हूंदो, जेतिरो एहतमाम कंदो सुनत जो ओतिरो वधीक अजर आहे। त बहरहाल ईद निमाज़ थींदी। मुंहिंजो जवाबु इहो ई आहे त साईं वारा निमाज़ ते ज़रूरु पहुचनि, रोज़ा रखनि न रखनि, ईद निमाज़ ते शिरकत ज़रूरु कनि। जी 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 जी, बिल्कुलु। असांजो जेको अधो कॉलर उहो ॿुधी रहियो हूंदो जेके हिन सवाल कया। जीअं त नाज़रीन, असांजो प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान आहे उहो उनजी ट्रांसमिशन आहे। असां हींअर ॿिए अशरे में आहियूं रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में। जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम अज़मत रमज़ान सां जंहिं तामुन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। जीअं त नाज़रीन, असां सां गॾु रहिजो, असां था वञूं साईअ ते नंढड़ी।
हिकु दफ़ो ॿीहर भली कार जीअं त नाज़रीन असांजो प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान आहे जंहिं प्रोडक्ट उन सां ताउन कयो आहे उहो आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वॾी पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। जीअं त नाज़रीन असांजो ही प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान आहे उहो हिन भलारे महीने रमज़ान शरीफ़ जे हवाले सां आहे। जीअं त ही बरकतुनि जो महीनो आहे, बख़्शिश जो महीनो आहे ऐं असां ही रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे ॿिए अशरे में आहियूं जेको बख़्शिश जो अशरो आहे ऐं हिन में हर जेको इंसानु ख़ताऊं करे थो उहो बख़्शिश पंहिंजे ख़ुदा ताला खां वटकराए सघे थो। ऐं जीअं त नाज़रीन ॿियो वधीक ॾुख जी ॻाल्हि आहे त अहिड़े भलारे महीने में जिन में असां गुनाहनि खां परे रहूं था, कंहिंजी दिलि नथा ॾुखायूं, अहिड़े महीने में जेको इहो ईरान ऐं इज़राइल ऐं अमेरिका जी ही जंग हली रही आहे ऐं उन में अॼु जेको असां ॿुधूं पिया था सैयद इमाम ख़ामेनी शहीद थियो आहे ऐं उन्हनि जे स्कूलनि में जेके ॿारड़ियूं शहीद थियूं आहिनि उन्हनि ते बि इलाही ॾुख पियो थिए जो ही जेको आहे अमन जो महीनो आहे, हिन में जेके गुनाह नथा कयूं, बख़्शिश जो महीनो, त हुन में जेके इहो ज़ुल्म थी रहियो आहे ऐं जेके शहीद थी रहिया आहिनि माण्हू त उन लाइ इलाही ॾुख पियो महसूसु थिए। जीअं त नाज़रीन असां सां हिन जेको अज़मत रमज़ान जो भलारो महीनो आहे इन में जेके असां महिमान गॾु आहिनि मां उन्हनि तरफ़ ईंदसि ऐं उन में तव्हांजूं नातख़्वां बि आहिनि। मां उन्हनि नंढड़नि नंढड़नि नातख़्वां ॾे वेंदसि ऐं उन्हनि खे चवंदसि त हू नात ॿुधाइनि। ऐं जेका जीअं त ही जेका असांजी नई आई आहे नंढड़ी नातख़्वान ईशा, मैं आपसे कहूँगी कि आप हमें नात बताएं सुनाएं। इस हमारा भलारे जो रमज़ान का महीना है इसमें सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। शबे फुरका से दिल घबरा रहा है, शबे फुरका से दिल घबरा रहा है, मदीना आपका याद आ रहा है, मदीना आपका याद आ रहा है, मदीने से बुलावा रहा है। यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की,
मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने से बुलावा रहा है। नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का वो सदका बांटते हैं, ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है। मेरा दिल भी तो अपने साथ ले जा, मेरा दिल भी तो अपने साथ ले जा, अकेला क्यों मदीने जा रहा है, अकेला क्यों मदीने जा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत अच्छे आपने सुनाया। जीअं त नाज़रीन असां हींअर प्रोग्राम अज़मत रमज़ान जी नशरियात सां तव्हां सां गॾु आहियूं ऐं रमज़ान शरीफ़ जो ही जेको बाबरकत महीनो हली रहियो आहे ऐं असां हुन जे ॿिए अशरे में आहियूं ऐं जेको ही ॿियो अशरो आहे उहो बख़्शिश जो अशरो आहे ऐं असां सां गॾु जेके हिन प्रोग्राम अज़मत रमज़ान में महिमान आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। जीअं त मां इमरान जलबाणी साहिबु तव्हां खां पुछंदसि त हीअ जेको ॿियो अशरो हली रहियो आहे रमज़ान शरीफ़ जो जेको बख़्शिश जो अशरो आहे ऐं इन अशरे में त ही जेको मूं ज़िक्र कयो त ही जंग थी रही आहे ही ईरान ऐं अमेरिका इज़राइल जी, त इन जे हवाले सां ॿुधायो त ही बख़्श जेको जंहिंमें नंढिड़ो गुनाह बि हिकिड़ो माण्हू नथो करे त कंहिंजी दिलि न ॾुखाए त इहो जहिड़ो दिलि जहिड़ो खून जा ॻोढ़ा पियो रहे त इहो न थियणु खपे। हा बिल्कुलु, आउं पहिरियां कयो त ही हुर्मत जो महीनो आहे। जी बिल्कुलु। हुर्मत में मक्का मदीना में हुर्मत जा महीना उहे शुमार आहिनि जी जी जंहिंमें खून के जो आहिनि तमामु वॾो गुनाह बेशक बिल्कुलु। और चाहे उहा अगरि चे को जानवर हुजे त हे इंसान जो ज़िया है या जो खून वहायो वियो आहे जी जी हिकु ॾाढ जे करे हिकु जंग जोड़ी वई, जंग रथी वई ऐं मुस्लमान जो सरेआम सोशल मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक जी 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 ॾिसे पई थी का शइ लिकियल न आहे ओपनली जेको वार कयो वियो आहे त इन जे लाइ असां पंहिंजे ईरानी भाइरनि जे लाइ दुआ घुरूं ऐं जेके शहीद थिया उन्हनि जे लाइ अलाह जा दर्जा बुलंद कंदो ऐं बिल्कुलु असांखे हुकुम आहे सबर जो बिल्कुलु सबर कजे ऐं वस्ताईनो बिसब्र वसला नमाज़ ऐं सबर सां अलाह खां मदद घुरिजे जी जी त असांखे अलाह खां मदद घुरणी अलाह जी तरफ़ वधीक राज़ो नियाज़ थियणु खपे। पहिरियां बि अमेरिका ईअं कंदो रहियो आहे ऐं मुस्लमान ममालिक ते कई मुल्कनि ते यानी बमबारी थी
ऐं बेगुनाह उन में इंसान शहीद थिया ऐं हींअर ईरान में इहो ॾिसूं पिया सूरत हाल त बिल्कुलु असांखे जो वॾो अफ़सोस। जंगूं त थींदियूं आहिनि पर वरी उन में जेको भोॻींदा आहिनि उहो आवाम भोॻींदी आहे जंहिंजो क़तल आम थींदो आहे। बिल्कुलु हाणे हिकिड़ो मुल्क खे स्टेबल थियण में हिकिड़ो वॾो अरसो लॻे थो। जेकॾहिं का बिल्डिंग ढही वञे, जी जी, ख़ुदा न ख़ासिता मां हिकिड़ो चवंदो, जेकॾहिं कमिरो बि ढही वञे त ठहण उनखे अरसो लॻंदो आहे। बिल्कुलु हिकिड़ी शइ मुल्क खे तव्हां ठाहियो था नक्शे खां या उनखे, त उन जा जेके भोॻींदड़ आहिनि, जेको तव्हां ॻाल्हि कई, उनखे स्टेबल करण में हिकिड़ो वॾो अरसो लॻंदो आहे। उनजी इकोनॉमी खे, उनजी जेके माशी सूरत हाल आहे उनखे, जंगी सूरत हाल आहे, हर शइ खे नज़र में रखियो वञे त उनखे ठाहिण में त अरसो थो लॻे, ढाइण में त हिकिड़ो मिंट लॻंदो आहे। बेशक बिल्कुलु। वण खे जेको परवान थियण में वॾो अरसो लॻंदो आहे जॾहिं वणु तयारु थींदो आहे, ऐं कटण लाइ त जेको वाढो ईंदो आहे 15 मिंटनि में 5 मिंटनि में, या साड़ण लाइ तीली हिकिड़ी लॻी वेंदी आहे त उहो सड़ी वेंदो आहे, बाग़ सड़ी वेंदो आहे हिकिड़ी तीली सां। ईअं ई मुल्क तबाह थी वेंदो आहे तव्हांजे हमलनि सां, पर उनखे ठाहिण जे लाइ हिकिड़ो वॾो अरसो खपंदो आहे। त ऐं बेगुनाह ऐं ज़ुल्म ऐं जबर सां कयो वञे, ॾाढ सां कयो वञे, त इन ते वधीक अफ़सोस थो थिए। ऐं सोशल मीडिया मौजूदु आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, दुनिया उनखे ॾिसे पई, पंहिंजे तबसरा करे पई। जी 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 बिल्कुलु, तव्हां सही पिया चओ। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम अज़मत रमज़ान जेको असां हिन ॿिए अशरे में आहियूं रमज़ान शरीफ़ जे, ऐं उन सां जंहिं प्रोडक्ट टाउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चार। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। जी त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं नंढड़ी साई ते। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन, जीअं त हीउ जेको असांजो प्रोग्राम अज़मत रमज़ान हली रहियो आहे, हिन जी ट्रांसमिशन इहो असांजे रमज़ान जे भलारे महीने में हली रहियो आहे। ऐं असांजे जेको हीउ भलारो महीनो आहे इहो बरकतुनि वारो महीनो आहे, ऐं असां हिन महीने में ॾोह ऐं जेके हर नंढी ग़लती आहे कंहिंजो दिलि ॾुखाइण खां परे रहंदा आहियूं। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम अज़मत रमज़ान सां जंहिं प्रोडक्ट ताउन कयो आहे उहा आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। जित नाज़रीन असां ही रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे ॿिए अशरे में आहियूं जो जेको बख़्शिश जो अशरो आहे, ऐं असां कोशिशि कयूं त कंहिंजी दिलि न ॾुखायूं। ऐं जीअं त जेको रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में असां रोज़ा था रखूं, पाण खे बुखूं था ॾियूं, ऐं इहो असां ॾिसंदासीं त साइंटिफिक तरीक़े सां बि इहो बहितरीनु अमल आहे, ऐं असांजो जेको हाज़मे जो सिस्टम आहे उहो बि इन सां सही रहे थो। ऐं यानी असांजो जेको इस्लामिक आहे व्यू मां असां ॾिसूं त असांजो उहो साइंटिफिक व्यू सां ई मिले थो। ऐं जीअं त हिन महीने में असां कोशिशि कंदा आहियूं त असां चङाई जा कम कयूं, ऐं असां चङा कम कयूं। ऐं असां जेके मज़ूर माण्हू आहिनि जेके हिन महीने में रमज़ान शरीफ़ जे करे वेही था रहनि घर में, असां उन्हनि खे घर में राशन था पहुचायूं, या के अहिड़ा ॿारड़ा आहिनि जेके अफोर्ड नथा करे सघनि ईद जा कपिड़ा, असां उन्हनि खे ईद जा कपिड़ा आहिनि, शूज़ आहिनि, उहे वठी था ॾियूं। ऐं इहो हिकु बहितरीनु अमल आहे। मां जेके साहिब हैसियत माण्हू आहिनि उन्हनि खे चवंदसि त इहो अमल कयो, त जीअं जेके माण्हू जेके जिन शयुनि ताईं पहुची नथा सघनि ऐं उहे शयूं ख़रीद करे सघनि। ऐं ॿियो न त असां फितरे वारी ईद बि हिनखे चयो वेंदो आहे। असां पंहिंजो फितरा ॾेई उन्हनि माण्हुनि खे जेके इन जा मुस्तहिक आहिनि। जीअं त नाज़रीन असांजे हिन प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान जो प्रोग्राम आहे, इन में जेके असांजा महिमान सां गॾु आहिनि उन में हिकिड़ियूं नंढियूं अदड़ियूं आहिनि जेके असांखे नात वक़फ़े ब वक़फ़े ॿुधाए रहियूं आहिनि। मां माहीन अमराणी खे चवंदसि त हू असांखे नात ॿुधाए। हम भी मदीने जाएंगे आज नहीं तो कल सही, हम भी मदीने
आज नहीं तो कल सही आका हमें बुलाएंगे। आज नहीं तो कल सही सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। बेकस बेकरम कीजिए सरकार मदीना। बेकस बेकरम कीजिए सरकार मदीना। गर्दिश में है तकदीर भंवर में है सफीना। बेकस बेकरम कीजिए छाई है मुसीबत की घटा गैसों वाले लिल्लाह मेरी डूबती कश्ती को बचा ले। तूफान के आसार हैं दुश्वार है जीना। तूफान के आसार हैं दुश्वार है जीना। गर्दिश में है तकदीर भंवर में है सफीना। बेकस बेकरम कीजिए है वक्त मदद आइए बिगड़ी को बनाने। बिगड़ी को बनाने पोशीदा नहीं आपसे कुछ दिल के फसाने। जख्मों से भरा है किसी मजबूर का सीना। जख्मों से भरा है किसी मजबूर का सीना। गर्दिश में है तकदीर भंवर में है सफीना। बेकस बेकरम कीजिए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी त नाज़रीन तव्हां ही प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान ॾिसी रहिया आहियो उन जी ट्रांसमिशन ही जेको रमज़ान जो महीनो आहे भलारो महीनो बरकतुनि वारो महीनो आहे। असां हुन जे ॿिए अशरे में आहियूं जेको बख़्शिश जो अशरो आहे। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे चवंदसि त हिन रमज़ान जे महीने में भलाईअ जा कमु कयो। ऐं ॿियो त नाज़रीन असां सां जेके महिमान हिन प्रोग्राम में अज़मत रमज़ान में गॾु आहिनि उन में आहे आलिमदीन इमरान जलवाणी साहबु। मां तव्हांखे चवंदसि त तव्हां छा मैसेज ॾींदो असां जेके नाज़रीन तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे हिन रमज़ान शरीफ़ जेको महीनो उन जे हवाले सां या तव्हां उनखे जेको मैसेज ॾियणु चाहियो त। हिकिड़ो तव्हां ॿुधायो त हिन रोज़े रखण सां जिस्मानी फ़वाइद जी जी जेको मादो काफ़ी देरि ताईं बुखे रखण सां तव्हांजे जेके जरासीम आहिनि उहे ख़तमु थियनि था। जी मोटापोलिज़म जेका आहे तव्हांजी जेको आहे उहो बहितरु थिए थो।
ऐं जेको LDL जेको कोलेस्ट्रोल आहे वधे थो, HDL घटिजे थो, माना दिलि जी बीमारियुनि खां महफ़ूज़ थिए थो। ऐं रोज़े रखण सां हाफ़िज़ो ऐं मेमोराइज़ेशन जेका हज़रत अली फरमायो त हाफ़िज़े यानी की मेमरी खे वधाइण जे लाइ 3 शयूं आहिनि। हिकिड़ो क़ुर जी तिलावत आहे, ॿियो मिसवाक माना सफ़ाई, ऐं टियों फरमायो त रोज़ो बुख आहे। जिस्म खे जेतिरी तव्हां बुख ॾींदो त ओतिरो तव्हांजो हिकु त जेका चर्बी आहे उहा ख़तमु थिए थी, जिस्म तव्हांजो बहितर थिए थो। ॿी जेका अमेरिका जी तरफ़ खां जेका बमबारी आहे ईरान ते, उन जे बारे में मां इहो मैसेज ॾींदुसि त मुस्लमाननि खे सभिनी खे हिकु थियणु खपे। मुस्लमान भाइरनि खे इन्नमल मोमिनून अल इख़्वा, मुस्लमान जेके बि ईमान वारा हिक ॿिए जा भाइर आहिनि। पहिरियां इराक़ ते इहो हमिलो थियो, वरी लिबिया ते थियो, हींअर ईरान ते थियो। बहरहाल मुख़्तलिफ़ मुल्कनि ते इहो फिरंदो अचे पियो थो। त इन में असां मैसेज ॾींदासीं त मुस्लमान भाइर पाण में यकजहती कनि ऐं हिक ॿिए जो तकलीफ़ खे महसूसु कनि ऐं हिक ॿिए खे जो अहसासु हुजे। हींअर असां पंहिंजे पाड़े वारनि जो अहसासु नथा कयूं, घर जे रिश्तेदारनि जो, घर जे सॻे रत जो अहसासु न आहे रहियो। हिस असांजी मरी वई आहे। त अहसासु हुजणु खपे। ऐं रोज़े जा बेशुमार फ़वाइद जेके जिस्मानी बि आहिनि, जेके तव्हां ॿुधायो साइंटिफिकली या मेडिकल तौर ते, या असांखे जेको क़ुर हदीस जे तर्ज़ मां मिले थो, त मां सभु सामाईन नाज़रीन खे पंहिंजे जेको सो हिन मंच जे तवसुत सां इहो पैगाम थो ॾियां त रोज़े में कोताही न कयो। बिल्कुलु बिल्कुलु, सुहिणी ॻाल्हि, वॾी महिरबानी तव्हांजी। जी त नाज़रीन, असांजे मौलाना साहब जेको पैगाम ॾिनो उन ते मां 2 टे लफ़्ज़ चवंदसि। जेको हुन चयो त साइंटिफिक तरीक़े सां बि रोज़े मां इलाही फ़ाइदा हासिलु थियनि था माण्हुनि खे। ऐं ॿियो वरी हुन चयो त जेको जंग जे लाइ चयईं त इहे न थियणु घुरिजनि, ऐं जेको इमाम सैद खामनाई जे लाइ चयईं त उन लाइ मां 2 लफ़्ज़ चवंदसि। 31 सालनि खां हू ईरान जो जेको हू सुप्रीम लीडर हो ऐं हू मुस्लिम घराणे सां तालुक़ रखे पियो ऐं हुन ईरान जे भलाईअ लाइ कमु कयो 31 साल। ऐं हू 6 साल मुल्क खां माना बदर रहियो, ॿाहिरि रहियो ऐं 3-4 दफ़ा उन ते जानी हमला बि थिया। ऐं इलाही ॾुख जी ॻाल्हि आहे त हू रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में हू शहीद थियो आहे। हुनखे शहादत जो जेको लक़ब मिलियो ऐं रुतबो मिलियो, ऐं जंहिं ते सॼी क़ौम ॾुख जो ऐं सॼी दुनिया ॾुख जो शिकार लॻी पई आहे। ऐं ईरान में त बिल्कुलु मातम थी रहियो आहे। ऐं इमाम रज़ा अलैहिस्सलाम जे रोज़े ते कारो झंडो लॻायो वियो आहे। ऐं जेके मोमिनीन आहिनि असांजा, उहे बि ॾुख में ई वतल आहिनि। त ईअं न थियणु खपे हा। जी त नाज़रीन, ही रमज़ान जो जेको भलारो महीनो आहे, मां वरी बि चवंदसि त तव्हां भलाई जा कमु कयो, चङाई जा कमु कयो ऐं पाण में ॿधी ऐं एके में रहो। ऐं ॿियो त रोज़ा रखो, फितरा जेके ॾियो जेके मुस्तहक़ीन आहिनि। जीअं त नाज़रीन, असां सां असांजे प्रोग्राम जेको अज़मत रमज़ान जो टाइम हाणे ख़तमु थी रहियो आहे। ऐं मां पंहिंजी जेका असांजी नंढड़ी महिमान आहे नात ख़्वां, उनखे मां चवंदसि त हू असांखे नात ॿुधाए। ऐं इन सां नाज़रीन मां तव्हांखे अलविदा चवंदसि। ऐं पंहिंजी पूरी जेका असांजी आहे अज़मत रमज़ान जी टीम इन सां गॾु अल्लाह हाफ़िज़, वरी सुभाणे मिलंदासीं। जी त बेटा। कतरा मांगे जो कोई तो से दरिया दे दे मुझको कुछ और न दे अपनी तमन्ना दे दे कतरा मांगे मैं
से जाज के लायक तो नहीं हूँ, लेकिन मैं से जाज के लायक तो नहीं हूँ, लेकिन कदम उठे तो ज़माना मुझे रास्ता दे दे, कतरा मांगे जो कोई तू से दरिया दे दे, कतरा मांगे तेरी रहमत का ये एजाज़, नहीं तो क्या है तेरी रहमत का ये एजाज़, नहीं तो क्या है कदम उठे तो ज़माना मुझे रास्ता दे दे, कतरा मांगे जो कोई तू से दरिया दे दे, मुझको कुछ और न दे अपने